अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SSU सगत मां हिरा अब्बासी सबका पहिरियों हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त बलोचिस्तान में अमन ऐं साज़गार माहौल पैदा करण लाइ हर मुमकिन कोशिशूं कयूं वेंदियूं। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क्वेटा ऐं तुर्बत जी पंहिंजे 2 ॾींहनि जे दौरे जे मौक़े ते जवाननि ऐं ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाइदार अमन लाइ समाज ऐं इक़्तिसादी तरक़ी खे यकीनी बणायो वेंदो। ISPR मूजिबि आर्मी चीफ शहीदनि जी यादगार ते फातिह ख़ानी कई ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त टेरियन इमरान खान जी धीउ आहे जंहिंजा सबूत बि मौजूदु आहिनि। इमरान खान पाण बि कॾहिं उन खां इनकार न कयो आहे। असल में इमरान खान खे 3 ॿार आहिनि। अदालत चयो त आम चूंडनि में नामज़दगी कागज़ जमा करण वक़्तु ग़लति मालूमात ॾिनी वई। कंबर जे जुडिशियल मैजिस्ट्रेट ऐं सिविल जज PTI सेनेटर आज़म सवाती जो 3 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर करे वरितो। पुलिस सख़्त सिक्योरिटी हेठि आज़म सवातीअ खे सिविल जज अली बख्श मशवरी आॾो पेश कयो। अदालत पुलिस तरफ़ां आज़म सवातीअ जी रिमांड जी अपील मंज़ूर कई। कराचीअ में हथियारबंदनि जी फायरिंग में 3 सगा भाउर क़तल। गबोल टाउन थाणे जे हद में हथियारबंदनि जी फायरिंग में जमाली ॻोठ जा रहवासी 3 सगा भाउर गोलियूं लॻण करे क़तल थी विया। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। जाइबादात तां 14 9mm जा ख़ाली खोल मिलिया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में नीगर ऐं 3 ॼाॼनि समेत 7 ॼणा फौत थी विया। 29 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। घोटकी में ॼाॼनि जी वेन ट्रालर सां टकराइजी वई। हिकु औरत समेत 3 ॼणा फौत, औरतुनि ऐं ॿारनि समेत 23 ॼणा ज़ख़्मी। ॾखण जे मुदे जी नाके वटि नौजवान ट्रैक्टर तां किरी चिबाइटिजी फौत थी वियो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में डंबर जे टक्कर में 1 ॼणो फौत थी वियो। नाज़रीन, ये हुयूं हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।